अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा। दोस्तों, मीर पंहिंजी शादी करण लाइ पूरी तयारी कंदो ऐं आशू मीर खे फुल इजाज़त ॾेई छॾींदो ऐं सिजावल ख़ान रस नवाब ख़ान सां ॻाल्हियूं कोन कराईंदो ऐं ॻाल्हियुनि में कोन वेंदो। रस नवाब ख़ान सां ॻाल्हियूं कोन कंदो सिजावल ख़ान, ऐं रस नवाब ख़ान सिजावल ख़ान खे मिनतू कंदो ॻाल्हियुनि लाइ, पर सिजावल ख़ान रस नवाब ख़ान जे उताग ते कोन वेंदो ऐं उन सां ॻाल्हियूं कोन कंदो। ऐं मीर हाशू जे तरफ़ खां हिकु ख़ौफ़ कंदो ऐं हाशू जी दिलि अञा मुतमिन न आहे थियो ऐं मीर खे इन करण सां शक थींदो ऐं मीर इहो ई सोचींदो त मां शादी कंदुसि त पोइ हाशू को न को मसइलो ज़रूरु कंदो। इन करे असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।